अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इबरत टेलीविज़न नेटवर्क सां आहियां ग़ुलाम हुसैन ख़ासकली अमां ताईं ख़बर पहुचाईंदा आहियूं इस्लामाबाद मां त पाकिस्तान में आम चूंडूं 8 फेबरवरी 2024 ते थींदियूं। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ऐं सदर पाकिस्तान जे विच में इतफ़ाक़ थी वियो आहे। इस्लामाबाद मां अहिड़ी ख़बर साम्हूं आई आहे त पाकिस्तान में आम चूंडूं 8 फेबरवरी 2024 ते थींदियूं। इलेक्शन कमीशन ऐं सदर पाकिस्तान जे विच में इतफ़ाक़ थी वियो आहे। अॼु सॼो ॾींहुं इन मामले ते सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे हुकुम खां पोइ इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ऐं ऐवान सदर में इन मामले ते गॾिजाणियूं थींदियूं रहियूं। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जो सरबराह पाकिस्तान जे सदर आरफ अलवीअ सां ऐवान सदर में मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान ॿिन्ही जे विच में पाकिस्तान में आम चूंडनि जे हवाले सां तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई। तफ़सीली ॻाल्हि ॿोल खां पोइ इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ऐं सदर पाकिस्तान जे विच में इतफ़ाक़ थी वियो आहे त पाकिस्तान में आम चूंडूं 8 फेबरवरी 2024 ते करायूं वेंदियूं। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ऐं सदर पाकिस्तान जे विच में थियल इतफ़ाक़ बाबति पाकिस्तान में आम चूंडूं 8 फेबरवरी ते कराइण वारे इतफ़ाक़ खां पोइ इहा समूरी रिपोर्ट अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान ऐं इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जे तरफ़ां सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में पेश कई वेंदी। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान इन ते हुकुमनामो कहिड़ो जारी करे थी, इन जो सभिनी खे इंतज़ारु रहंदो। इस्लामाबाद मां नाज़रीन असां अवां ताईं इहा ख़बर पहुचाए रहिया आहियूं त पाकिस्तान में आम चूंडूं 8 फेबरवरी 2024 ते कराइण लाइ इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ऐं सदर पाकिस्तान जे विच में इतफ़ाक़ थी वियो आहे। इस्लामाबाद में ख़बर आहे त पाकिस्तान में आम चूंडूं 8 फेबरवरी 2024 ते थींदियूं। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ऐं सदर पाकिस्तान जे विच में इतफ़ाक़ थी वियो आहे। नाज़रीन अवां ताईं इलेक्शन जे हवाले सां हीअ ताज़ा तरीन ख़बर पहुचाईसीं। वधीक ख़बरुनि, रिपोर्टनि, क्रिकेट मैच, मौसम जो हवालु ऐं ॿियो घणो कुझु ॾिसण लाइ ॾिसंदा रहो इबरत टेलीविज़न नेटवर्क।